अस्सलाम वालेकुम, लियाकत मीरानी। अॼु जेको इशू आहे इंक्रीमेंट वारो, खोड़ सारा नौजवान मूंखे इनबॉक्स में FB ते मैसेजिस पिया कनि त साईं असांजी इंक्रीमेंट जेका न लॻी आहे सालियानी, उन ते तव्हां कुझु ॻाल्हायो नथा, उन जेका क्लिप रखो, उन जेका डिमांड कयो, उन जो इहो असांजो राइट आहे। इन में कोई शक न आहे त उनजो राइट आहे, पर इनखे थोरो कानूनी पस मंज़र में थोरो, मां जेतिरो आहियां वकील न आहियां, उस्ताद आहियां, पर उस्ताद बि सुठा वकील हूंदा आहिनि, उनजे करे मां थोरो टेक्निकल नमूने सां हिन ते ॻाल्हाए। सिविल सर्विसिस रूल सिंध जे तरफ़ां ॾिसो 2014 में जेको 25 ॼणनि नोटिफिकेशन कढियो आहे, 25/10/2014 ते हिकिड़ो लॉ आहे जेको रूल नंबर 44A आहे। 44A जे मुताबिक़ जेके उन में मेंशन थियल आहे त जंहिंजी बि सर्विस 6 महीना थी आहे, हाणे 6 महीननि जी ॻाल्हि थो करे, तव्हां रेगुलर टीचर आहियो, तव्हांजा 3 साल कंट्रैक्ट आहे, उन लॉ जे मुताबिक़ जेको मूं वटि लेटर नंबर बि पियो आहे, जेको मां इंटरनेट तां कयो आहे, त FDSR 4 रोमन में 2-35 2014 जेको इशू थियो आहे 25/10/2014 नोटिफिकेशन तव्हां चेक करे सघो था। हाणे उन में फिनांस डिपार्टमेंट खे इंस्ट्रक्शन मिलियल आहिनि त बाबा हे जेको हिन रूल जे तहत जेको बि इम्प्लॉइज़ गवर्नमेंट सां कमु थो करे ऐं उनजी सर्विस 6 महीना थी आहे पर साल जो टर्न थी वियो आहे, त उनखे जेका आहे सा एनुअल इंक्रीमेंट मिलंदी। हाणे इहो रूल आहे। हाणे ॾिसो, हिकिड़ो रूल इहो, ॿियो रूल इहो त जॾहिं तव्हां हिन नवनि इंडक्शन जे दौरान जॾहिं तव्हां हुनखे एजुकेशन डिपार्टमेंट जी तरफ़ां डायरेक्टर खां जेके उन्हनि खे ऑफर ऑर्डर्स मिलिया आहिनि पंहिंजे डिविजन्स में, उन में पैरा नंबर 2 थी सघे थो ECT JST या मुख़्तलिफ़ डिस्ट्रिक्ट में पैरा नंबर जेको आहे सो मुख़्तलिफ़ हुजे, पर उन हर ऑर्डर में पैरा लॻल आहे त यू विल पे ऑल रिम्यूनरेशन एंड अदर अलाउंसेस अकॉर्डिंगली विद योर ग्रेड। हाणे इते बि तव्हां जेको आहे सो कमिटमेंट करे चुका आहियो। हिकिड़ी हे लॉ, ॿियो इहो त ऑफर ऑर्डर में जेकॾहिं तव्हां लिखो था त तव्हांखे जेका असां मिलंदी जेके बि अलाउंसेस मिलंदा आहिनि रेगुलर एम्प्लॉइज़ खे या कंट्रैक्ट ते या प्रोबेशन खे, उहे तव्हांखे सभु मिलंदा। हाणे हिकिड़ो कानूनी एविडेंस इहो। हाणे ॿियो कानूनी एविडेंस थियो इहो त सिंध एजुकेशन डिपार्टमेंट जे रूल्स जेके आहिनि इंक्रीमेंट जा, पेज जा, अलाउंसेस जा, उहे तमाम ते खोलियो। ही नौजवान जेके सालनि खां पघारूं न मिलियूं आहिनि ऐं रहंदो उन्हनि जी जेका 1800 1200 2000 1700 उनजी इंक्रीमेंट था खाओ, त सिंध एजुकेशन डिपार्टमेंट जे बिज़नेस ऐं रूल्स में मां कोन पढ़ियो आहे, पर मूंखे सीनियर डायरेक्टर लेवल जे ऑफिसर सां ॻाल्हि ॿोल थी। उन चयो त इहो सॼो कमु AG ऑफिस जो आहे, एजुकेशन डिपार्टमेंट जो हुन में को अमल दख़ल न आहे। एजुकेशन डिपार्टमेंट हिननि जी फेवर में आहे ऐं हिननि जो राइट आहे ऐं हिननि खे मिलंदो, एरियस थी बि करे मिलंदो। त मां तव्हांखे ख़ुशख़बरी ॾियां त इहो तव्हांखे मिलंदो ज़रूरु कहिड़ी बि सूरत में। ऐं इहो जेको आहे एजुकेशन डिपार्टमेंट जे पंहिंजे बिज़नेस एंड रूल्स में बि इहो आहे त जेके एम्प्लॉइज़ आहिनि उन्हनि खे असां इंक्रीमेंट ॾींदासीं, पोइ उहे प्रोबेशन पीरियड ते हुजनि या उहे जेको आहे सो कॉन्ट्रैक्ट ते हुजनि या उहे रेगुलर हुजनि। हाणे सेक्रेटरी एजुकेशन सां जेको असांजे दोस्तनि जी ॻाल्हि ॿोल थी आहे, कराची में मुंहिंजे ऑफिस खां जेका फीडबैक थी आहे, सेक्रेटरी साहब AG ऑफिस सां ॻाल्हायो, अहिड़ो इनिशिएटिव 2 ॾींहं में लेटर बि मोकिलींदो उन्हनि खे त हिननि जी जेका आहे सा जेको आहिनि इंक्रीमेंट, एनुअल इंक्रीमेंट आहे, उहा हिननि खे ॾिनी वञे, इशू कई वञे। उहो जॾहिं लेटर निकिरंदो त तव्हांखे एरियस जी सूरत में ज़रूरु तव्हांखे मिलंदी, कोई अहिड़ी वॾी ॻाल्हि न आहे, कोई परेशानी न आहे, पर तव्हां जेको प्रेशर डेवलप कयो आहे इहो ॾाढो ज़बरदस्त आहे। इन प्रेशर खे कंटिन्यू रखिजो। सेक्रेटरी एजुकेशन इज़ एग्री पंहिंजे ऑफिस में जिन दोस्तनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे उन्हनि सां ॿुधायो। उन्हनि मां हिकिड़ो दोस्त आहे मुंहिंजो मीरानी आहे, उन मूंखे ॿुधायो त साईं हीअ सिचुएशन आहे जेको वेरी नियर टू द सेक्रेटरी एजुकेशन आहे। हाणे इशू छा आहे? इशू AG ऑफिस जो आहे। हे जेको 0039 वारो इशू ॾेई ऐं तव्हां अहिड़े क़िस्म जा मामला था कयो, तव्हांखे इहो कजे ॾिसो हिते ख़्वामख़ा जो हिकु प्रॉब्लम आहे। छाकाणि हाणे डिस्ट्रिक्ट लेवल या डिविज़नल लेवल जे अकाउंट्स ऑफिसिस जो इशू न आहे। हाणे पघारूं सभु सेंट्रलाइज़ पेरोल हितां वेंदो आहे, पोइ उतां मथां इशू थींदियूं, हुनजे करे इशू AG ऑफिस में आहे। मां हीअं ते कंटेक्ट करी आहे त सुभाणे इंशाअल्लाह कोशिशि करे AG ऑफिस में ॻाल्हि ॿोल कंदासीं त दोस्त आहिनि त उन्हनि जो इशू कहिड़ो आहे, हिनखे कीअं रिज़ॉल्व करे सघिजे थो, कीअं हल करे सघिजे थो, असां तव्हांजी भरपूर मदद कंदासीं। असां तव्हांजे राइट्स लाइ फाइट कंदासीं ऐं ज़रूरु कंदासीं। ऐं थी सघियो मूंखे कंहिं ऑफिसर एजुकेशन वारे इहा बि सलाह ॾिनी त छोकिरनि खे चओ त महिरबानी करे कराची AG ऑफिस जे दरवाज़े ते प्रोटेस्ट अरेंज कनि, थोरो हाईलाइट कनि त पुलिस उन्हनि खे कीअं थी सघिजे। तव्हांखे मार पए ख़ुदा जी, तव्हां 2008 खां वठी जेके बि कंट्रैक्ट ते एजुकेशन डिपार्टमेंट में टीचर थिया अथव उन्हनि सभिनी खे तव्हां एनुअल इंक्रीमेंट ॾिनी आहे। हाणे हिननि कहिड़ो ॾोह आहे जेके 2019 में जेके थिया आहिनि, 2008 खां वठी 19 खे न, बाक़ी जेके अॻु में अपॉइंटमेंट्स थियूं उन्हनि सभिनी खे
इंक्रीमेंट्स मिलंदियूं रहियूं आहिनि उनजे करे हिननि खे बि मिलणु घुरिजनि। तव्हां IBHM जंहिंजी 6 महीना पिया वधायो, साल पिया वधायो, उनखे बि इंक्रीमेंट मुसलसिल तव्हां ॾींदा था अचो त IBHM खे बि तव्हां मिले थी, पुराणा सभु टीचर्स उनखे मिलनि था। त हीउ सिनारियो आहे जेको असांजो हिननि जो राइट आहे, हिननि खे मिलणु घुरिजे। ऐं AG ऑफिस जो प्रॉब्लम आहे ऐं इन में कंहिं बि क़िस्म जी रिस्ट्रिक्शन न आहे त पोइ हिननि खे इंक्रीमेंट मिलंदी। एम्प्लॉइज़ वॾी प्रोमोशन में हुजे, एम्प्लॉय कॉन्ट्रैक्ट ते हुजे या रेगुलर हुजे, उनखे एनुअल इंक्रीमेंट जे हक़ खां कोई नथो रोके सघे। उनजे करे हीउ कानून आहे ऐं इहो थींदो। अल्टीमेटली जेकॾहिं तव्हां न मञींदव त थी सघे थो को बि हिकिड़ो माण्हू, को बि हिकिड़ो हिननि मां JST ECT जो को बि हिकिड़ो छोकिरो जेको नौजवान इनखे ज़्यादती त सभिनी सां थी आहे, पर रुॻो उहो चीफ जस्टिस हाई कोर्ट खे हिकिड़ी एप्लीकेशन लिखी पंहिंजा सभु पर्टिकुलर्स डॉक्यूमेंट मोकिले त साईं असां सां अहिड़ो ज़ुल्म आहे, तव्हां महिरबानी करे हिन ते इंक्वायरी कयो या हिकिड़ो पटिशन फाइल कयो। ॾिसो एजुकेशन डिपार्टमेंट या फाइनेंस वारा तव्हांखे कीअं था जेको मिंट में इहो इंक्रीमेंट ॾियनि। सो ओवरऑल इहो को इशू न आहे। सेक्रेटरी साहब एग्रीड आहे तव्हांखे ॾियण जे लाइ। ऐं उनखे अलावा इहो जॾहिं प्रेशर डेवलप थींदो AG ऑफिस में त इहा मामूली क्यूरी आहे, हल थी वेंदी। तव्हां पंहिंजो प्रेशर डेवलप रखो ऐं इहो तव्हांजो राइट आहे, असां हिनजी मदद कंदासीं। त ओवरऑल मां चीफ मिनिस्टर सिंध खे बि गुज़ारिश कंदुसि ऐं उनखां पोइ AG ऑफिस जे माण्हुनि खे, फ्रांस मिनिस्टर खे पाण ई शायदि उनखे बि मां गुज़ारिश कंदुसि, तालीम जे वज़ीर खे, नाले जो साहब सेक्रेटरी खे, त ही नौजवान छोकिरा जेके इन्हनि जी दिलि न खणायो, इहे जॾहिं हिकिड़ी टैलेंट असांजे सिंध जे एजुकेशन डिपार्टमेंट में आयो आहे, जेके सर्विंग आहिनि, जेके महिनती आहिनि, जेके नौजवान आहिनि, जिन जो गरम रत आहे, उन्हनि स्कूलनि में ॾाढो IBHM सां गॾोगॾु NTS वारा, ICRA वारा, सिंध यूनिवर्सिटी वारा, IB जा उस्ताद, हिकिड़ी नई चेंज आंदी आहे। हे बि हुन में सुठी बहितरीनु इंडक्शन आहे, मेरिट ते आहिनि, IB जी टेस्ट क्वालिफाई कयनि। त इन्हनि सां जेकॾहिं पघारूं देरि सां ॾींदव, इंक्रीमेंटूं न ॾींदव ऐं हिननि खे भला जवाब अहिड़े क़िस्म जूं जेके इनसिक्योरिटीज़ हिननि खे ईंदियूं त हिननि जी एजुकेशन डिपार्टमेंट मां दिलि भरी पवंदी ऐं हू ॿिए काॾे मूव थींदा। हुनजे करे महिरबानी करे टीचर्स जो ख़्यालु रखो। टीचर्स जूं इहे जेके कंपनसेशन आहे जेको आहे उनखे जेको आहे राइट्स उन्हनि खे ॾियो त जीअं हू पंहिंजो इहो बहितर नमूने सां सर्व करे सघनि। उनखे अहिड़े टीचर खे कंहिं बि क़िस्म जो ॿाहिरो समाजी मसइलो न हुजे, जीअं हू पंहिंजी बहितर इनपुट लॻाए सघे क्लासरूम में। त इहो आहे इंक्रीमेंट जो मामलो। मां रिक्वेस्ट द गवर्नमेंट ऑफ सिंध दैट प्लीज़ रिलीज़ इंक्रीमेंट ऑफ न्यू इंडक्शन JST एंड ECT टीचर्स। ऐं हीअ मुंहिंजी तरफ़ां तव्हांजे लाइ मैसेज आहे। जेकॾहिं तव्हां सम्झो था त हीअ जेका ॻाल्हि आहे उहा सची आहे, बहितर आहे, सुठी आहे, तव्हांखे फ़ाइदे में आहे, त जस्ट प्लीज़ हेल्प मी, सब्सक्राइब माई चैनल, शेयर द व्यूज़ एंड हेल्प मी। गॉड ब्लेस यू प्लीज़। थैंक यू वेरी मच।